बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 28 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे तिमिर जा ॿेला। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे झुॻिटा, माना मेड़। लफ़्ज़ आहे एराज़ी, माना पखेड़। लफ़्ज़ आहे हथरादू, माना हथ सां। लफ़्ज़ आहे छोड़, माना आख़िर या दंग। लफ़्ज़ आहे बेज़ा, माना आना। लफ़्ज़ आहे लुढ़ी, माना वही। लफ़्ज़ आहे पनाहगाह, माना पनाह जी जाइ। पोइ लफ़्ज़ आहे हाञेकार, माना नुक़सानकार। पोइ लफ़्ज़ आहे लहरूं, माना वीरूं। लफ़्ज़ आहे ॻाणेटो, माना शुमार। लफ़्ज़ आहे वॻ, माना धण या वलर। पोइ लफ़्ज़ आहे मौज़ून, माना मुनासिब। लफ़्ज़ आहे चाह, माना शौक़। लफ़्ज़ आहे काराइतो, माना फ़ाइदे वारो। लफ़्ज़ आहे गदलाण, माना मेराण। लफ़्ज़ आहे कमाइता, माना कमाईअ वारा। पोइ लफ़्ज़ आहे उजड़ी, माना बर्बाद थी या तबाह थी। लफ़्ज़ आहे नास, माना ख़तम। लफ़्ज़ आहे मुफ़ीद, माना फ़ाइदेमंद। मश्क अलीफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, ॿेलो छा खे चइबो आहे? जवाब, ज़मीन जी वॾी एराज़ीअ ते पखिड़ियल वणनि जे झुॻिटनि खे ॿेलो चइबो आहे। सवाल नंबर ॿियो, तिमिर छा आहे? जवाब, समुंड जे पाणीअ ऐं किनारे वारीअ ज़मीन ते कुदरती तौरु पैदा थींदड़ वणनि खे तिमिर चइबो आहे। सवाल नंबर टियों, तिमिर सिंध में कहिड़े हंधि थिए थो? जवाब, तिमिर सिंध जी ॾाखिणे हिसे में थियनि था। उन खां अलावा सिंधू दरिया जे छोड़ वटि खारे छाण ऐं सामूंडी किनारे ते ज़मीन ऐं नंढे पाणीअ में बि थियनि था। सवाल नंबर चोथों, तिमिर जे ॿेलनि जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? जवाब, तिमिर जे ॿेलनि में मच्छी जा बेज़ा लुढ़ी अची उते ई ॿचनि जी सूरत में वधनि था। इहे ॿेला नंढनि मच्छियुनि ऐं झींगनि जी वॾी पनाहगाह आहे। इन खां अलावा तिमिर जी काठीअ खे उतां जा रहंदड़ मुहाणा बाहि ॿारण लाइ कमु आणींदा आहिनि ऐं इन जे ज़रिए आस पास जा माण्हू पंहिंजा घर पिणु अॾींदा आहिनि। ॿे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि झुॻिटा, लहरूं, ॻाणेटो, वॻ, उजड़ी। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जी माना लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे झुॻिटा, माना मेड़। जुमिलो लिखंदासीं, वॾी एराज़ीअ ते पखिड़ियल वणनि जी झुॻिटे खे ॿेलो चइबो आहे। पोइ लफ़्ज़ आहे लहरूं, माना वीरूं या छोलियूं। हाणे जुमिलो लिखंदासीं, सामूंडी लहरनि में मच्छियुनि जा बेज़ा लुढ़ी वेंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे ॻाणेटो, माना शुमार। जुमिलो लिखंदासीं, तिमिर जी काठीअ जो ॻाणेटो इमारती काठ में नथो थिए। पोइ लफ़्ज़ आहे वॻ, माना धण या वलर।
जुमिलो लिखंदासीं जत उठनि जा वॾा वॻ वठी वेंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे उजड़ी माना तबाह थी। जुमिलो लिखंदासीं पाणीअ जे खोट सबबि तिमिर जा ॿेला उजड़ी नास थी वेंदा। हेठियनि लफ़्ज़नि जा मुअनिस लिखो। हाणे मुज़किर लफ़्ज़ आहिनि उठ, नेंगर, दिलो, शागिर्द। हिननि जा मुअनिस लिखंदासीं। मुज़किर उठ, मुअनिस ॾाची या उठड़ी। मुज़किर नेंगर, मुअनिस नींगरी। मुज़किर दिलो, मुअनिस दिल्ली। मुज़किर शागिर्द, मुअनिस शागिर्दियाणी। वाव ॿेलनि जी अहमियत ते मुख़्तसिर नोट लिखो। जी दोस्तों, हाणे नोट लिखंदासीं। जवाबु ॿेला कुदरत जे तरफ़ां हिकु वॾी नेमत आहिनि। ॿेलनि मां असांखे माखी ऐं खंवर बि हासिलु थिए थी। ॿेलनि जे करे इलाइक़े में सावक रहे थी, जंहिं करे उतां जी आबहवा तमामु सुठी ऐं फ़रहत बख़्श रहे थी। हेठि ॾिनल ख़ाल भरियो। जी दोस्तों, हाणे ख़ाल भरींदासीं। अलिफ़ तिमिर जे वणनि में ख़ाल ऐं ख़ाल जी वाध वीझ थिए थी। पहिरें ख़ाल में लिखंदासीं मच्छियुनि ऐं ॿिए ख़ाल में झींगनि। झींगे खे ख़ाल ऐं ख़ाल बि चइबो आहे। पहिरें ख़ाल में लिखंदासीं सानो ऐं ॿिए में गांगट। जीम तिमिर जो काठ ख़ाल ऐं ख़ाल जे कतब ईंदो आहे। पहिरें ख़ाल में लिखंदासीं ॿारनि, ॿिए में मुहाणनि।